बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद। हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। जिक्र साईं फकीर हुर अली जो सामी सदोरा सिलसिलो सूफी फकीर जानण चंद साईं जा फुकरा। साईं फकीर हुर अली सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात जेका थी सा थी 1990 में। ऐं अञा मूं तालिब न थियो आहियां फ़क़ीर जानण चंद साईं जो। तयारियुनि में आहियूं त हाणे सफ़र ते वञिणो आहे, मालिकनि सां मिलणो आहे, मालिकनि खे पंहिंजो अर्ज़ु रखिणो आहे। साईं सां मुंहिंजी साईं हुर अली फ़क़ीर सां, फ़क़ीर जानण चंद साईं जो तालिब, इन सां मुंहिंजी मुलाक़ात थी 1990 जे दिसंबर में। 1991 जे जनवरी में मूं तालिब थियुसि फ़क़ीर जानण चंद साईं कुर्ब कयो पंहिंजो। ऐं मिलराइण वारा साईं हुर अली सां मूंखे हुआ साईं मंठार अली सोलंगी हुसैनाबाद जा, ऐं फ़क़ीर तुराब अली सोलंगी, ॿई हुसैनाबाद जा हुआ। ॿई फ़क़ीर जानण चंद साईं जिन जा तालिब आहिनि। मंठार अली साईं बका ते विया, तुराब अली साईं जामे मौजूद आहिनि। फ़क़ीर हुर अली साईं जो जेको इस्म आहे अॻे सां मुराद तालबी खां अॻु जो, उहो नालो साईं जो आहे मोहम्मद इसहाक, ऐं संदन वालिद साहब जो नालो आहे ग़ुलाम रसूल भंड। साईं हुर अली ज़ात जो भंड आहे। ऐं ॻोठ संदन आहे लुत्फ़ अली भंड लॻ भान सईदाबाद। हाणे इहे शयूं चयो हुर अली साईं सां तमामु घणी वेझड़ाइप रही, ऐं कचहरियूं या इहे ॻाल्हियूं साईं खां मूं साईं हुर अली खां। साईं जो मकान जेको आहे उहो कोटड़ी में हूंदो हो, ड्यूटियूं उते रेलवे में हूंदियूं आहिनि। हुआ असल में ॻोठ लुत्फ़ अली भंड लॻ भान सईदाबाद जा। ऐं इहे कचहरियूं या इहा जेका तफ़सील आहे इहो पाणी लिखायूं कुर्ब करे। ऐं मूं वञी नेठि 1998 में मूं साईं खे चयो, हुर अली साईं खे, मुंहिंजो साईं हाणे पंहिंजे कुझु बाबति उहो ॿुधायो बि त कुझु शयूं इहे बि महफ़ूज़ थींदियूं हलनि, ऐं पंहिंजा कलाम बि जेके तव्हां वटि फ़क़ीर पाक जे फैज़ सां ॿोली आई आहे उहे बि दर्ज कराए छॾो त महफ़ूज़ थी वञनि, ॼण मर्कज़ फ़क़ीर जानण चंद अदबी मर्कज़ जी आर्काइव में रिकॉर्ड ते उहे शयूं मौजूदु हुजनि। पोइ जॾहिं वक़्तु आयो, जीअं अमुर थियो, त उहे शयूं ज़ाहिर थींदियूं। उन कचहरी में, इहा कचहरी मुंहिंजी थी आहे हुर अली साईं सां, इहो ॾेखारे छॾा, 98 में जून जी 23 तारीख़ 1998 में वटि वियुसि ऐं साईं वटि, हुर अली वटि, कोठड़ी में। हुर अली साईं पंहिंजी तालबी जो बयानु ॿुधाईंदे चयूं त असांजो घराणो जेको आहे सुन्नी मज़हब जे हिसाब सां हो, उन हिसाब सां उहो पैरोकारी हुई उते। ऐं पोइ चयूं त असांखे सदाईं ख़्यालु रहंदो त बुला शाह साईं भिटाई साईं खे कंहिं न सुञातो, हुननि अहिड़ी का हाण मतिलबु चयूं त अहिड़ी का सूरत मिले, दीदार बि थिए ऐं उहो कम बि मिले जेको हेड़नि दरवेशनि जो कयल आहे। साईं भिटाई साईं थिया या साईं बुला शाह साईं थिया। ऐं रोज़गार जे हिसाब सां पोइ जेको ॿनी ॿारो हो उहो कंदा हुआ। 1980 में हुर अली साईं खे नौकिरी लॻी रेलवे में, ऐं हिकु भेरो नौकिरी लॻण खां पोइ हिननि जी रेलवे में नौकिरी त को कोठड़ी मां या इतां साईं खे, हुर अली खे, अञा ही तालिब कोन थिया आहिनि, ऐं खेनि जेको पुलिस बेगुनाह ॿधी वई, त साईं हुर अली चयो त मूं चयो साईं नथू शाह बुखारी
रहमतुल्लाह अलैह साईं जिन जी दरगाह आहे कोटड़ी में, त तुंहिंजे हिन में नगरी में आयो आहियां, ही बेगुनाह ॿधिजी वियो आहियां, इहो भला छा लकाए? चयूं त ख्वाब में असांखे थाणे में ई हुजूं, असांखे दीदार थियो त साईं नथू छा थो चए त साईं खे हुर अली खे ख्वाब में, तूं परे खां ॾोरा पिया ॾेई पियो, वेझो कोन थो अची, हाणे तोखे शींहं जे रुख था चाढ़ियूं, पर अख पटिजांइ। साईं चयो त मुंहिंजी इन ख्वाब खां पोइ अख बि खुली इहो साईं नथू शाह जी दरगाह जी जेका खिड़की आहे उन मां मूंखे साईं जो इहो आवाज़ थो अचे। त चई त बसि पोइ सुबुह थियो त मूंखे उतां छुटी बि मिली, मूंखे छॾियऊं पाणी, बिना कंहिं ज़ामिन, बिना कंहिं ॻाल्हि मुहाड़ जे। ऐं पोइ वरी दादू तबादलो थियो हिननि जो, साईं हुर अली जो दादू में इहो तबादलो थियो त फ़कीर जाणण चंद सरकार जिन जा तालिब हूंदा हुआ साईं बहर अली, फ़कीर बहर अली जमाली साईं, जिन जी ॿोली बि आहे, ऐं पाण उहे हिकिड़ा ताज कुलाही वारा दस्तार बंद तालिब थिया थी गुज़रिया आहिनि फ़कीर जान मोहम्मद जाणण चंद साईं जा, बहर अली जमाली साईं। साईं बहर अली जमाली जो मकान जेको आहे ओतारो, उहो लॻोलॻ रेलवे जी पटड़ी जे वेझो हूंदो हो। उते हुर अली साईं ॿुधायो, चयूं त असांजो हिकु भेरो दीदार थियो जाणण चंद साईं सां। सो हिकु भेरो ईअं पहिरीं चयूं त असांजे सम्झ में ई न आयो त ही वरी कहिड़ा फ़कीर थिया आहिनि, हिननि जा ॾिसो छेरियूं चड़ा, ऐं छा आहे हिननि खे। त पहिरीं ॼण मुखालफ़त हिन ज़हन में आई, पोइ जेको आहे हिननि खे जॾहिं दीदार कयूं अची फ़कीर जाणण चंद साईं जो, त क़ाबू थी विया, चयूं त सफ़ा क़ाबू थी वियुसि साईं खे ॾिसण शर्ती। पोइ किसो कोता त पोइ तालिब थिया फ़कीर जाणण चंद साईं खे, सॼो हाल बि ॿुधायूं, सॼी पंहिंजी उञ बि ॿुधायूं त फ़कीर साईं हीअं प्यासी रहियो आहियां। फ़कीर जाणण चंद साईं चयो त असांखे तव्हांजे ख़्याल जो अंदाज़ो आहे, सो तव्हां असांजा हुर आहियो। हुर अली नालो इस्म पाक ॾिनो फ़कीर जाणण चंद साईं। ऐं हुर अली साईं ॿुधायो त जॾहिं गेड़ू पाए आऊं वापसि वरियुसि पंहिंजे वालिद साहिब या पंहिंजे घर, पंहिंजे वालिद साहिब ॾे, त बाबा साईं चयो त मस्तु सुधरियो आहीं, सो इहा बि भलाई थी। इहो त थियो साईं जो अहवाल। कचहरियूं तमामु घणियूं हुर अली साईं सां मूंखे ज़ाती तौर ते नसीब थियूं। हाणे ख़ासि जेके कुझु ॻाल्हियूं उहे इहे ही जेके तस्वीरूं आहिनि, जेके तमामु घणियूं ज़ाहिर मशहूरु आहिनि, इहे साईं हुर अली साईं जे मकान ते मूं कढियूं। ही तस्वीर तव्हां ॾिसो पिया, सलीम चना साहब आहे हिन में मोहतरम, ऐं फ़कीर साईं जे हिन पासे खां सलीम चना साहब अछे वॻे में, ही नीरे वॻे में, इहो मूंखे नसीब थियो त मूं इहे तस्वीरूं कढियूं साईं जूं। इहे सभु जेके तस्वीरूं आहिनि अक्सीरियत जेके तस्वीरूं आहिनि ॿियूं शाहपुर जहानिया में मौला मेहदी पाक सरकार जिन जी दरगाह पाक ते निकितल आहिनि, उहे कढियूंसीं। ही जेको आहे ही तस्वीर, ही ॾिसो हिन में ही तस्वीर, हिन में बि हुर अली साईं आहे, इन ई करे मूं ख़ासि रखियो आहे त ही तव्हांखे ॾेखारियां त ही हिते हाणे तव्हां ॾिसो त ही हेॾां बाजे ते फ़कीर जान मोहम्मद जाणण चंद साईं जो तालिब हमीद अली साईं आहे। ऐं साईं जे कुले मुबारक खां तव्हां ॾिसंदा जितां साईं जो हथ मथे थियल आहे, त इतां बि हुर अली साईं जो तव्हांखे नसीब थींदो दीदार। सो हुर अली साईं, सो चवण जो मक़सदु त अक्सीरियत करे ही बि साईं हुर अली जी फ़कीर जाणण चंद साईं सां मूं तस्वीर कढी, जॾहिं साईं अचनि पिया मेहदी पाक साईं जे मेले ते, हुर अली साईं सां गॾु उतां ई दरवाज़े पाक ताईं जेको शाहपुर जहानिया जो गेट आहे मेहदी सरकार पाक जी दरगाह ॾांहुं अचण जे लाइ, उतां हाणे गॾु था अचनि पिया। ही जेके तस्वीरूं सॼी संगत ॾिसे थी ऐं तारीख़ में इहे महफ़ूज़ थी वियूं, ही ओतारो या मकान जीअं बि चइजे, इहो फ़कीर
हुर अली साईं जो मकान, इहो कोठड़ी वारो मकान आहे, उते मूं कढियूं आहिनि तस्वीरूं इहे। त हुर अली साईं वटि अक्सर करे फ़क़ीर जान मोहम्मद जानड़ चंद साईं जिन जो अची रहण थींदो हो। ही तस्वीर बि साॻे मकान ते आहे, जंहिंमें हाणे जेकर तव्हां ॾिसो पिया त तव्हांजे सॼे पासे खां अगरि नाला वठणु शुरू कजनि त पहिरीं पहिरीं हुर अली साईं आहे, भर में साईं फ़क़ीर सूरत अली आहे। साईं सूरत अली जिन खे नाहे ख़बर, ज़िक्र थींदो हले त फ़क़ीर सूरत अली साईं बि साहिब कलाम आहिनि। जीअं हुर अली साईं आहे, जीअं सामान अली साईं आहे। साहिब कलाम सां मुराद त उन्हनि खे फ़क़ीर पाक जे फैज़ सां ॿोली बि आई सीने मां, बोल कलाम, या जीअं सादे लफ़्ज़नि में चइजे त शेर कलाम बि चयाऊं। हुर अली साईं आहे। हुर अली साईं जे भर में आहे साईं सूरत अली साईं, ऐं उनखां पोयां तव्हां ॾिसंदा त जिनसार अली साईं आहिनि। हेॾां फ़क़ीर जान मोहम्मद जानड़ चंद साईं पाण बीठा आहिनि। वरी साईं जे विच में फ़क़ीर फ़तेह अली साईं, नसीब अली चंद सरकार शहीद पाक जे, इन्हनि ॿिन्हिनि जे विच ते पोयां जेका सूरत ॾिसो था, ज़ूम कयां थोरो, ही आहे शफ़ी अली, फ़क़ीर शफ़ी अली, फ़क़ीर जान मोहम्मद जानड़ चंद साईं जा तालिब आहिनि, पुलिस में ड्यूटी कंदा हुआ। फ़तेह अली साईं जे भर में फ़क़ीर मंठार अली साईं आहिनि। फ़क़ीर मंठार अली साईं जे भर में ही जेका नौजवान बीठो आहे, उहो तालिब आहे मालिकनि जो, पर मूंखे उन्हनि जो इस्म यादि न आहे, मालूम मुंहिंजे इल्म में न आहे, त इन करे मां ग़लति को इल्मु ॾियणु नथो चाहियां या नालो नथो वठणु चाहियां। ऐं जेका सूरत आहे उन्हनि सां बि माज़रत, त तव्हांजो इतफ़ाक़ सां इस्म मूंखे मालूम न आहे। ऐं हेॾां आख़िर में सामान अली साईं। त हीउ जेको मकान आहे जिते तस्वीरूं आहिनि, ही हुर अली साईं जो मकान आहे। ऐं हुर अली साईं जो जेको विसाल आहे उते बि ईंदासीं, उहो बि इते इन ई मकान ते थियो। फ़क़ीर साईं जिन जो तमामु घणो अचवञ जॾहिं थींदी हुई हैदराबाद वारे पासे, त अक्सर करे ॿिए पासे बि साईं रहंदा, पर घणे भाङे साईं हुर अली वटि अची कोठड़ी में रहंदा हुआ। हिन में हुर अली साईं वेठो आहे, सरकार फ़तेह अली चंद सरकार, नसीब अली शहीद पाक वेठा आहिनि, पोयां जिनसार अली साईं आहे, फ़क़ीर पाक जान मोहम्मद जानड़ चंद साईं ऐं साईं सूरत अली। इहे सभु तस्वीरूं मूंखे उते ई कढणु नसीब थियूं। हीउ हुर अली साईं जो मकान आहे। ही बि हुर अली साईं जे मकान में ई फ़क़ीर जान मोहम्मद जानड़ चंद साईं जी तस्वीर आहे। त इहो बि हिकिड़ो तारीख़ी हिसाब सां बि हुर अली साईं जो जेको मकान आहे, उनखे बि इहो हिकिड़ो वॾो शर्फ़ हासिल आहे। त फ़क़ीर पाक जा क़दम मुबारक, फ़क़ीर पाक जे औलाद जा, इवन साईं शौकत अली सरकार जिन बि आया आहिनि हिते हिन मकान ते, सॼी फुकरा संगत, फ़तेह अली सरकार जिन ईंदा रहिया, खोड़ वक़्त ताईं ईंदा रहिया हिते, जेसीं बि मालिक जामे में हुआ त हुर अली साईं वटि ज़रूरु ईंदा हुआ। त ही बि हिकिड़ी तारीख़ी तस्वीरूं आहिनि जेके हुर अली साईं जे मकान ते निकितल आहिनि। ही बि उते जी निकितल तस्वीर आहे। सभु तस्वीरूं साईं जिन जूं, जान मोहम्मद जानड़ चंद साईं जिन जूं, इहे हुर अली साईं मकान ते आहिनि। ही जेके पोयां जिते ॾिसो था मट पिया आहिनि, या जेका भित आहे, इन जे भित जे हुन पासे हुर अली जो पंहिंजो हिकिड़ो ईअं ई सिरनि जो ई कमिरो हो, कचो, जिते पाण ऐं संदन घर भाती रहंदा हुआ। हिते इहा वरी साॻी तस्वीर जो सिलसिलो। त ही पूरो जेको एल्बम आहे, इहो हिन पासे हाणे जिन खे न आहे ख़बर, रुगो उन्हनि सां त हेॾां फ़तेह अली चंद सरकार सां ही नीरे गहरे घाटे नीरोटी वॻे में ही बंदो आहे जेको तव्हां सां मुखातिब आहे, मोहब्बत अली यावर अली काज़मी, साईं फ़तेह अली सरकार जिन आहिनि, फ़क़ीर पाक, ऐं हेॾां वरी शफ़ी अली साईं। ऐं सूरत अली साईं ऐं सलीम चन्ना साहब, इहे सभु ई फ़क़ीर साईं जिन जूं इते ई जीअं अचणु थींदो त उते जी तस्वीरूं आहिनि हुर अली साईं जे मकान जूं। उते
ते जी तस्वीर आहे ऐं ही जीअं ॾसियमि तव्हांखे त साईं जी अचनि था पिया मेहदी सरकार पाक जे मेले ते मल जी तस्वीर आहे जंहिंमें हुर अली साईं गॾु आहे ऐं सॼी फुकरा संगत पोयां साईं नजफ़ अली फ़क़ीर गॾु आहे किन दरवेश जा नाला मूं न बि ॼाणा थो दरवेश तमामु घणा मालिकनि जा बेशुमार तालिब सो हुर अली साईं असां सां गॾु नारा में बि जॾहिं नारा जो वाक़ियो बयानु थींदो या रखिबो संगत सां त उन तफ़सील में हुर अली साईं बि उन्हनि तालिबनि मां आहे जेके नारा जेल विया ऐं फाही ते जे ऑर्डर ते हू पोइते न हटिया ऐं हुर अली साईं सां गॾु हो मूं कराची हुयुसि मूं कराची मां अची हाज़िर थियुसि थाणे ते हुसैनाबाद में अची सेल्फ अरेस्ट जीअं थींदो आहे उहो ॾिनो हुर अली साईं ऐं साईं बंद अली ऐं ॿिया साईं काफ़ी सारा तालिब साईं पंहिंजो अमन अली साईं सामान अली इहे ऐं उहो हिकिड़ी फ़हिरिस्त आहे अगरि कंहिंजो नालो न पियो खणण जो मक़सदु न आहे त को या साईं शोभान अली ख्वाबड़ो जिन जो विसाल थी वियो इहे सभु जेके आहिनि ऐं ॿिया बि खोड़ सारी सूरतूं इवन सूरत अली साईं पाण ऐं साईं बंदे अली इहे सभु सूरतूं जेके आहिनि इहे असां सां नारा में शामिलु हुयूं सो हुर अली साईं बि असां सां नारा में शामिलु हो ऐं एॾो तबियतनि हू हिकिड़ो प्यार करण वारी शख़्सियत पंहिंजी जाइ ते पर हुन ख़ासि कुझु ॻाल्हियूं ज़रूरु ॾसींदुसि त हुर अली साईं हिकिड़ो त जॾहिं खां तालिब थियो फ़क़ीर जान मोहम्मद जानण चंद साईं जिन जो तॾहिं खां हुन जुती तर्क कई नफ़ी कमाइण जे लाइ सभिनीनि दरवेशनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां नफ़ियूं कमायूं हिन रहण पट ते शुरू कयो खट ख़तमु पट ते वेहण पट ते सुम्हणु हंधु बिस्तरो पट ते ऐं ॿियो जुती हिन तर्क कई शहर हुजे ॻोठु हुजे गप हुजे छा बि हुजे हिन जुती तर्क हूंदी ही जुती न पाईंदो या हिन ऐं गर्मी केॾो बि सख़्तु गर्मियूं थियनि थियूं पाण वटि हुर अली साईं जुती न पाईंदो हुन तर्क कई इहा हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿियो त हू हिकिड़ो शेर कलाम चवण वारो फ़क़ीर त पंहिंजी जाइ ते हो ई पर हो हिकिड़ो निडर इंसान बि हो अदब सां बाक़ाइदा पर एतिराज़ करिणो आहे करण जो मौक़ियो आहे त हू लिहाज़ न कंदो ॻाल्हि ज़रूरु कंदो अदब सां कंदो पर ॻाल्हि रखंदो ज़रूरु हो इहा बि हुर अली साईं जी तमामु भले केर बि हुजे अॻियां त हिकिड़ो जेको उनखे जेको इस्म मिलियो हुर वारो हुर अली उहो हिन में शख़्सियत में समाइजी वियो ऐं हुर अली साईं साबित क़दम रहियो सदाईं पंहिंजे मुर्शिद जे दर्स पंहिंजे हक़ पाक जेको हासिलु कयो ऐं मुर्शिद खां मौला मोहम्मद पाक जे दीन ते उहो क़ाइमु रहियो आख़िर दम ताईं क़ाइमु रहियो ऐं जेकर हुन वरी कलाम जी ॻाल्हि कजे त मूंखे इहो थियो 98 में 1998 में 97 में फ़क़ीर साईं जिन जो रिसालो मुकमल तौर ते छपियो छो त हूअं असां भाङनि में छपाइण शुरू कयो पहिरीं 4 भाङा छपिया जेके 95 में फ़क़ीर साईं जे हूंदे ई मुकमल थिया हूंदे सां मुराद बज़ाहिर जामे हूंदे हाणे सदाईं आहिनि ऐं पोइ वरी 96 में कमु शुरू कयोसीं फ़क़ीर साईं जिन जो बज़ाहिर विसाल 95 में थियो 1995 में 96 में कमु रिसाले खे मुकमल हिकु ई किताब जिल्द में आणण जो कमु जेको शुरू कयोसीं उहो मुकमल अची थियो मार्च 97 में पोइ वरी 98 में मूं हुर अली साईं खे बि अर्ज़ु कयो त साईं तव्हां पंहिंजा बि जेके बोल कलाम तव्हां वटि आहे फ़क़ीर पाक जी ॿोली फैज़ सां जेका तव्हां वटि आई आहे जेका तव्हांजे इस्म सां आहे उहा बि ज़रूरु रिकॉर्ड करायो सो हुर अली साईं मूंखे पंहिंजा 9 कलाम जेके आहिनि वटसि ई हाज़िर थियुसि कोठड़ी में उहे मूंखे लिखायूं ऐं उन्हनि जा हिते मुख़्तसिर रुगो सभु हर कलाम जो थल रिकॉर्ड ते बि अची वञे ऐं सुठी ॻाल्हि आहे त संगत जे ॿुधण लाइ बि सो हिकिड़ो त ऐं ही कलाम जेको आहे जेको ॾिसो था
ॾिसो था साम्हूं स्क्रीन ते, ख़त कांगल खणी वञ मुंहिंजो, ख़त कांगल खणी वञ मुंहिंजो, वधे शान मिठा शाल तुंहिंजो। इहो अक्सर करे पढ़ंदा बि हुआ हुर अली साईं, हुर अली साईं जो कलाम आहे, उन जो थल आहे। ॿियो साईं जो कलाम, हुर अली साईं जो कलाम आहे, मुर्शिद मूंखे कुदसी ॾसियो काबो जलील जो, मुर्शिद मूंखे कुदसी ॾसियो काबो जलील जो, विसरी वियो मूं खां इहो काबो खलील जो। त मुर्शिद मूंखे काबा जलील ई ॾसियो आहे। हीउ जेको बज़ाहिर जेको काबो खलील यानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ठाहियल आहे, इहो मूंखां विसरी वियो आहे, मूंखे मुर्शिद काबा जलील ॾसे छॾियो आहे। सो मुर्शिद मूंखे कुदसी ॾसियो काबो जलील जो, विसरी वियो मूंखां इहो काबो खलील जो। ॿियो कलाम, ख़याल मूंसां ख़बर कई हादी तो वटि थो अचे। इहो जेको कलाम आहे, इहो हुर अली साईं जो पंहिंजे सभिनीनि कलामनि मां हयां थो, मुंहिंजी इहा सम्झा, ग़लति बि हुजां, हुर अली साईं इन जो पाण मालिक आहे, पर एॾो त हुर अली साईं खे वणंदो हो, ऐं इन जे पोयां पस मंज़र इहो हो जो हिकु भेरो, हाणे तव्हां सोचे सघो था त इहो 1990s जी ॻाल्हि आहे, 1990, 91, 92, 93, इहे सालनि जॾहिं अञा मोबाइल जेके फ़ोन्स आहिनि उहे त आम त छा, पर एतिरा ॾिसण में ई न ईंदा। सो उन वक़्त में साईं चयो त हुर अली साईं कोटड़ी में हुजनि, फ़क़ीर पाक होॾां हुजनि, दारा फ़क़ीराबाद आहिनि या मोहदर लाखे आहिनि, पर हुर अली साईं खे महसूस इहो थिए त फ़क़ीर साईं था अचनि। चई त एॾो मूंखे हिकिड़ा ॿ कम बि हुजनि, पर चवां त ईअं न, मूंखे ईअं एॾो सफ़ा ख़्याल पको पको थो ॿुधाए त फ़क़ीर साईं अचनि था। पोइ चई त पोइ मूं इहो कलाम बि अची वियो, ऐं पोइ अची मूं पाणी छिनकार करे सॼो चिकार पंहिंजो सॼो ठाहे करे मकान खे दग सॼो साफ़ कयमि, ॿुहारी ॾिनमि, तयारी कयमि, छो त मूंखे पको ई त फ़क़ीर साईं अचनि था, ऐं ईअं ई थियो, फ़क़ीर साईं अची विया। हाणे इन में न का मोबाइल फ़ोन, न को ख़त आयो, न को नियापो ॾियण वारो आयो। सो फ़क़ीर हुर अली साईं इहो कलाम अक्सर पंहिंजो पढ़ंदा हुआ, ख़याल मूंसां ख़बर कई हादी तो वटि थो अचे, हादी तो वटि थो अचे, मुर्शिद तो वटि थो अचे, रहबर तो वटि थो अचे। सो हिकिड़ो इहो कलाम, पूरा कलाम बि आहिनि, ज़रूरु फ़क़रनामू जॾहिं ईंदो त उन में यकीनन साईं जा कलाम शामिल कबा। ॿियो साईं जो कलाम आहे, नेक कनू असां काफ़िर चङे हूं, कल्बी ज़िक्र कमेंदे हूं, फना बकादा अमर इलाही, कौल कालूदा निभेंदे हूं। नेक कनू असां काफ़िर चङे हूं, कल्बी ज़िक्र कमेंदे हूं। वरी था फरमाइनि त अपना मस्त होया ख़याल, साडा क्या मसीता नाल, अपना मस्त होया ख़याल, साडा क्या मसीता नाल। वरी कलाम हिकिड़ो उन में साईं चवनि था त इस थलनि सभिनीनि कलामनि जा, सिर तऊं हथड़ा चायम, हथ मिलायम हादी हैदर नाल, सिर तऊं हथड़ा चायम, हथ मिलायम हादी हैदर नाल। ऐं ही कलाम भी हुर अली साईं जिन जो, ऐसी बात बताई है जोगी, सरे आम ख़बर ना होगी। इहो भी तमामु घणो पढ़ंदा हुआ ऐं तमामु जज़्बे सां, ऐसी बात बताई है जोगी, सरे आम ख़बर ना होगी। फ़क़ीर जेको जोगी आहे, उन मूंखे अहिड़ी ख़बर ॾिनी आहे, आम खे छा ख़बर त मूंखे छा हथ आयो आहे। ऐं वरी हिकिड़ो ही कलाम साईं जो त इश्क ॾसियो आहे इस्लाम, प्यारियो जानण साईं जाम, अदियूं सुहिणे सादिक अली तां सदके वञा। इश्क ॾसियो आहे इस्लाम, प्यारियो जानण साईं जाम, अदियूं सुहिणे सादिक अली तां सदके वञा। मुंहिंजे मन जो माही मुख़्तियार, ही वरी ॿियो कलाम आख़िरी साईं जिन जो जेको मूं वटि लिखियलु आहे, मुंहिंजे मन जो माही मुख़्तियार, वफ़ादार
सो चइजे। सो अहिड़े हिसाब सां हुर अली साईं जा जेके कलाम आहिनि, जीअं अर्ज़ु करे वियुसि तव्हांखे त साईं मूंखे तॾहिं लिखाया 98 में जून जी 23 तारीख़ ते वञी मूं इहे सभु कलम बंदि करे छॾिया हुर अली साईं जा। ऐं हुर अली साईं जो विसाल 2015 में थियो ऐं 2015 जी 5 ऑगस्ट ते असांजो दोस्त आहे प्यारो हुसैन बट सोलंकी हुसैनाबाद में, मुंहिंजी रिहाइश तॾहिं दुबई हुई। उते मूंखे पोइ ख़बर पई, हुसैन बख्शी ॿुधायो त हुर अली साईं बका ते विया आहिनि 5 ऑगस्ट 2015 में। संदन ख़्याल इहो हो त खेनि इन ई मकान ते ई रखिजे, छो त इन मकान जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ी ऐं रूहानी हैसियत हुर अली साईं जी हयाती में तमामु घणी हुई। इन खां वधीक हुनखे का ॿी जाइ एॾी प्यारी न हूंदी। पोइ पर संदन विसाल ते जीअं पोइ हुन संदन घर भातियुनि या साईं जे भाउ उन साईं खे उतां खणी वञी पंहिंजे ॻोठु रखियो। ख़ैर, सो हुर अली साईं असां सां बज़ाहिरी न आहे गॾु, पर हो असांखे असांजी यादुनि में सारोड़ियुनि में हुर अली साईं ऐं हुर अली साईं जूं यादगिरियूं, यादगार तस्वीरूं ऐं फ़क़ीर जान मोहम्मद जानण चंद साईं जिन जूं तस्वीरूं हुर अली साईं सां हुर अली जे मकान ते इहो तारीख़ जो हिकिड़ो तमामु सदाईं जेसीं ताईं रहंदी दुनिया ऐं टेक्नोलॉजी ऐं शयूं आहिनि तेसीं ताईं इहा तारीख़ महफ़ूज़ रहंदी। सदाईं गॾु संगत साथ सामी सदोरा सिलसिले में अॼु हुर अली साईं खे फ़क़ीर जान मोहम्मद जानण चंद साईं जिन जे इन 28वें उर्स मुबारक ते असां हर मेले ते यादि कंदा आहियूं, पर अॼु ॼण साईं जो ज़िक्र सामी सदोरा सिलसिले में। तव्हां सभिनी खे फ़क़ीर जान मोहम्मद जानण चंद साईं जो मेलो वधि वधि मुबारक। या अली मदद हक़ मौजूद पंजतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद।